अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सोहराब सूमरो। यूनिसेफ जे ताउन सां सरसो पारां असां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जिते ॿोॾि मुतासिर हुया, जिते ॿार ट्रामा में हुया ऐं औरतूं ख़ासि करे, उन्हनि जी सिहत जे हवाले सां मुख़्तलिफ़ ज़िलनि में असां प्रोग्राम कयासीं, जिते आगाही मुहिम असां हलाईसीं। थिएटर जे ज़रिए आज़ाद थिएट्रिकल ग्रुप जे तरफ़ां मुख़्तलिफ़ थिएटर पेश कया विया, जंहिंजे ज़रिए इहा आगाही ॾिनी वई त बर्थ रजिस्ट्रेशन जे लाइ, ख़ासि करे ॿार जी सिहत जे लाइ, माउ जी सिहत जे हवाले सां, उनजे खाध खुराक जे हवाले सां, ॿारनि ते जबरी पोरे जे हवाले सां आगाही ॾिनी वई। तमामु ज़बरदस्त ही प्रोग्राम थिया मुख़्तलिफ़ ज़िलनि में, सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में। तव्हां ॾिसंदव हाणे थोरी देरि में त असांजो मक़सदु इहो हुयो त तव्हांजे ज़हननि में जेके ख़दशा आहिनि, कुझु ख़ौफ़ आहिनि, उनखे ख़तमु कजे। ख़ासि करे असांजे जेको ड्रामे जो मक़सदु हुयो, स्टेज ड्रामे जे ज़रिए जेको असां अवेयरनेस ॾिनीसीं त नंढी उमिरि में नियाणियुनि जी शादी न कराई वञे, उन्हनि जी तालीम ते वधीक ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं ख़ासि करे जेके ॻोड़हारियूं औरतूं हूंदियूं आहिनि, उमेद सां उन्हनि जी सिहत जो वधीक ख़्यालु रखियो वञे। ऐं ॿारनि जे हवाले सां, ॿारनि जी तालीम जे हवाले सां, उन्हनि जी सफ़ाई जे हवाले सां आगाही ॾिनी वई। आज़ाद थिएट्रिकल ग्रुप जा कलाकार हुया, आर्टिस्ट हुया, मां बि उन्हनि सां गॾु हुयुमि। तव्हां ॾिसी सघंदव हिन वीडियो में असां कहिड़े तरीक़े सां मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञी करे कमु कयोसीं। माण्हुनि जो बि ॾाढो सुठो रिस्पॉन्स मिलियो ऐं माण्हुनि बि ॾाढो सुठो एप्रिशिएट कयो असांखे। ख़ासि करे सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वियासीं, उते असांखे सुठो रिस्पॉन्स बि ॾिनो उन्हनि। इहो सॼो जेको ताउन हुयो यूनिसेफ जे तरफ़ां हुयो ऐं सरसो वारनि इहो अरेंजमेंट कयो हो सॼो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में। ऐं अॻिते बि असांजी इहा कोशिशि आहे त सिंध जे हर उन ॻोठ में वञूं जिते माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि खे अवेयरनेस न आहे अञा, उन्हनि ताईं अवेयरनेस पहुचाइण लाइ सरसो जो हीउ क़दम तमामु साराह जोॻो आहे। तव्हांजे ताउन जी ज़रूरत आहे।